अस्सलाम वालेकुम नाज़रीन द मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में आपाशी खाते जे अहिड़नि ख़र्चनि जो ज़िक्र कंदासीं जेके कागज़नि में त अरबे रुपया ख़र्च थी चुका आहिनि पर ज़मीनी हक़ीक़त उन जे उबतड़ बिल्कुलु नज़र अचे थी। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं त ॿोॾि दौरान बंदनि जी मरम्मत, आपाशी निज़ाम जी बहाली, रिलीफ ऐं रेस्क्यू लाइ केतिरा अरब जारी थिया, उन्हनि में केतिरा अरब ख़र्च ॾेखारिया विया ऐं ख़र्च थियल रक़म जो नतीजो छा निकितो। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं त ॿोॾि दौरान कहिड़े ज़िले जे डीसी खे केतिरा करोड़ मिलिया, कंहिं केतिरा ख़र्च कया, ख़र्च ॾेखारिया विया, जॾहिं त समूरे मामले जी नेब जेका जांच शुरू कई आहे उन बाबति बि अव्हां खे तफ़सील सां आगाह कंदासीं ऐं इहो बि ॿुधाईंदासीं त नेब वटि नाणे खाते कहिड़ा कहिड़ा तफ़सील जमा कराया आहिनि। सिंध में ॿोॾि दौरान रिलीफ, रेस्क्यू, आपाशी निज़ाम जी बहाली ऐं बंदनि जी मरम्मत जे नाले ते अरबे रुपयनि जा ख़र्च ज़ाहिर, ज़मीनी हक़ीक़तूं उन जे बिल्कुलु उबतड़। आपाशी निज़ाम जी बहाली ऐं बंदनि जी मरम्मत जे नाले ते बि करप्शन, फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट में बेक़ाइदगियुनि जी तस्दीक़, नेब कराची ऐं सखर जांच शुरू करे छॾी। ॿोॾि दौरान जारी थियल 11 अरब 86 करोड़ रुपयनि मां 8 अरब 7 करोड़ रुपया ख़र्च कया विया। आपाशी ऐं नाणे खाते तफ़सील नेब वटि जमा कराए छॾिया। आपाशी खाते पारां मुख़्तलिफ़ बंदनि, केनाल्स, सिम नालनि खे पियल 208 घारा बंदि करण ऐं 36 कमनि जी बहालीअ वारो कमु 57% मुकमल करण जी दावा। चीफ इंजीनियर लेफ्ट बैंक सखर तरफ़ां 1 अरब 7 करोड़ ऐं चीफ इंजीनियर राइट बैंक रीजन लाड़काणो पारां 68 करोड़ 33 लख रुपयनि जा ख़र्च ज़ाहिर। चीफ इंजीनियर गुड्डू बेराज 23 करोड़, चीफ इंजीनियर डेवलपमेंट रीजन 1 हैदराबाद 47 करोड़ 30 लख ऐं रीजन 2 66 करोड़ 96 लख रुपया ख़र्च ॾेखारियो। सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट GDP के जारी थियल 5 अरब 77 करोड़ रुपयनि मां 3 अरब 52 करोड़ 40 लख रुपया ख़र्च ज़ाहिर। स्मॉल डैम्स ऑर्गेनाइज़ेशन प्रोजेक्ट जी चीफ इंजीनियर 2 करोड़ रुपया, चीफ इंजीनियर कोटड़ी बेराज 73 करोड़ ऐं MD सीडा 67 करोड़ रुपया ख़र्च ज़ाहिर कयो। हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे DCs के 1 अरब 51 करोड़ 34 लख रुपया जारी कया। नाणे खाते नेब वटि तफ़सील जमा कराए छॾिया। DC दादू 45 करोड़ 37 लख मां 27 करोड़ 10 लख ऐं DC मटियारी 10 करोड़ 1 लख मां 7 करोड़ 73 लख रुपया ख़र्च ज़ाहिर कयो। DC हैदराबाद 18 करोड़ 10 लख रुपया ई ख़र्च करे छॾिया। सिंध में ॿोॾि दौरान सिम नालनि, शाख़ुनि ऐं वाहन खे लॻल घारा अञा ताईं बंदि न थी सघिया। आपाशी खाते जे कामोरनि सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾेई छॾी। आपाशी खातो सिम नालनि जी घाटी ऐं बंदनि जी मरम्मत जे नाले ते हर साल अरबे रुपया ख़र्च ज़ाहिर करे थो। गुज़िरियल बरसाती ॿोॾि खाते जी पतवाइकी करे छॾी। हिन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, वॾी महिरबानी, अवां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो आहे। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में ॿोॾि दौरान रिलीफ, रेस्क्यू, आपाशी निज़ाम जी बहाली ऐं बंदनि जी मरम्मत जे लाइ केतिरा अरब रुपया जारी थिया ऐं आपाशी खाते तोड़े नाणे खाते जारी थियल पैसनि मां केतिरा अरब रुपया ख़र्च ज़ाहिर कयो आहे। वॾी महिरबानी रोशनी, गुज़िरियल साल वॾी तबाही आई। बरसाती ॿोॾि जे करे इलाही कामोरनि जी लापरवाही, अदम दिलचस्पी ऐं बद इंतज़ामी जे करे तमामु घणो नुक़सान बि थी वियो। इन में को शक न आहे, पाणी तमामु घणो हुयो ऐं जेका उन जी पहिरीं उन्हनि खे उपाउ वठणु घुरिजनि हा उहे जेके आहिनि न वरिता विया, जंहिंजे करे किरोड़े माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया, लखे माण्हू जेके आहिनि उहे बेघर थिया, 21 लख जे लॻभॻि माण्हू जेके आहिनि उहे बेघर थी विया। इन सॼी सूरत हाल खां पोइ जेको आहे धड़ाधड़ पैसा जेके आहिनि उहे जारी थींदा रहिया। सिंध जो नाणो खातो जेको आहे उहो बाक़ाइदे सां उन पंहिंजो ख़ज़ानो जो मुंहुं जेको आहे उहो खोले छॾियो। आपाशी खाते खे पैसा जारी थिया, DCs खे पैसा जेके आहिनि उहे रिलीफ, रेस्क्यू लाइ जारी थिया। उनखां अलावा लोकल गवर्नमेंट खे मच्छरनि जो स्प्रे जेको आहे उहो करण जे लाइ, मच्छरनि खां बचाव जे लाइ उन्हनि पैसा जारी कया। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ खातनि खे पैसा जारी थींदा रहिया। PDMA खे सभ खां वधीक जेके आहिनि उहे पैसा जारी थिया। हाणे उन पैसनि जी जेका आहे उहा हिसाब किताब जॾहिं शुरू थियो आहे त उन में जेके उहे बेज़ाब्तगियूं साम्हूं अची वियूं आहिनि। फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट जेका आहे उहा साम्हूं आई आहे, उन में
बेक़ाइदगियुनि जी तस्दीक थी आहे त आपाशी खाते जेके फंड्स ख़र्च कया आहिनि उन्हनि में जेके आहिनि उहे बेक़ाइदगियूं थियूं आहिनि। ईअं ई सिंध जे 3 डिवीज़ननि खे जेके DCs खे पैसा जारी थिया उन्हनि में बि जेके आहिनि उहे बेक़ाइदगियूं साम्हूं आयूं आहिनि ऐं इन्हनि समूरनि मामलनि जी जेका आहे हाणे नैब जांच करे पई। हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त गुज़िरियल साल जेके आहिनि उहे आपाशी खाते खे पैसा आपाशी निज़ाम जी बहाली ऐं बंदनि जी मरम्मत जे नाले ते तक़रीबन 11 अरब 86 करोड़ रुपया जेके आहिनि उहे जारी थिया। उन्हनि में चीफ इंजीनियर लेफ्ट बैंक सखर खे 1 अरब 38 करोड़ रुपया जारी थिया। उन मां उन्हनि चीफ इंजीनियर साहब 1 अरब 7 करोड़ रुपया ख़र्च बि ज़ाहिर करे छॾियो आहे। अहिड़ी तरह चीफ इंजीनियर राइट बैंक लाड़काणे खे बि जेको आहे उहो 68 करोड़ रुपया जारी थिया, उन बि 68 करोड़ रुपया ई ख़र्च करे छॾियो आहे। साॻी तरह चीफ इंजीनियर गुड्डू बेराज खे 51 करोड़ रुपया जेका आहे उहे रिलीज़ थिया ऐं उन मां 23 करोड़ रुपया ख़र्च जेके आहिनि उहे ॾेखारिया विया आहिनि। अहिड़ी तरह चीफ इंजीनियर कोटड़ी बेराज खे 95 करोड़ रुपया ॿोॾ दौरान जारी थिया, उन बि जेको आहे 73 करोड़ रुपया ख़र्च ज़ाहिर कयो आहे। MD सीडा खे बि जेको आहे उहो 94 करोड़ रुपया जारी थिया। अहिड़ी तरह सभ खां वधीक जेको आहे उहो सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट आहे। उन प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जी मदद सां इहो प्रोजेक्ट शुरू थियो ऐं आपाशी निज़ाम जी बहाली लाइ इहो प्रोग्राम अञा ताईं उहो हलंदड़ आहे। उनखे सिंध जे नाणे खाते 5 अरब 77 करोड़ रुपया जारी करे छॾिया ऐं उन मां हिन वक़्तु ताईं 3 अरब 52 करोड़ रुपया ख़र्च बि जेको आहे उहो ज़ाहिर कयो वियो आहे। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे इदारनि खे जेके आपाशी खाते जे मातहत डायरेक्टर आहिनि, चीफ इंजीनियर आहिनि, उन्हनि खे मजमूई तौर ते 11 अरब 86 करोड़ रुपया जेके आहिनि उहे रिलीज़ थिया आहिनि ऐं उन मां 8 अरब जेके आहिनि उहे ख़र्च बि ज़ाहिर कया विया आहिनि। हाणे अचूं था रिलीफ ऐं रेस्क्यू जे फंडनि ते, त ॿोॾ मुतासिरनि खे रिलीफ फ़राहम करण ऐं रेस्क्यू जे लाइ सिंध जे 3 डिवीज़ननि खे 1 अरब 51 करोड़ रुपया जारी थिया ऐं उन मां जेकी समूरा जिन DC जा 3 डिवीज़ननि जे DCs जेका उहो 1 अरब 23 करोड़ रुपया ख़र्च बि ॾेखारियो आहे। यानी ही उहे फंड्स आहिनि जिन ते नैब एतिराज़ कयो आहे त इन फंडनि में खुटबुट थी आहे, इरिगेशन जे इन फंडनि में जेका ऐं इन 3 डिवीज़न जे DCs जेको रक़म ख़र्च कई आहे उन्हनि में बि शिकायतूं आहिनि त इहे फंड खुटबुत कया विया आहिनि। हाणे इन मामले जी नैब जांच शुरू करे पई। सभ खां पहिरीं कराची डिवीज़न जो ज़िक्र कंदासीं। कराची डिवीज़न खे हिननि 4 करोड़ 42 लख रुपया जारी कया विया। शुराइती तौर ते हिननि समूरनि DCs खे 20 लख रुपया जारी कया विया ऐं मलहीर ज़िले में छाकाणि जो सिंध जे ॿियनि ज़िलनि मां माण्हू जेके आहिनि उते टेंट सिटी बि जेका उहा हदीद में क़ाइमु कई वई, त उन लाइ मलहीर ज़िले खे सभ खां वधीक रक़म जारी थी। 2 करोड़ 60 लख रुपया जेके आहिनि उहे मलहीर जे DC खे जारी थिया। मजमूई तौर ते कमिश्नर कराची खे बि 62 लख रुपया जारी थिया, पर कमिश्नर कराची खे जिन मक़सद लाइ रक़म ॾिनी वई उन 1 रुपयो बि जेको आहे उहो कमिश्नर कराची ख़र्च न कयो आहे। इहो नैब नाणे खाते जी इहा रिपोर्ट इहा चई रही आहे। त उनखां अलावा जीअं 4 करोड़ 42 लख रुपया कराची डिवीज़न खे जारी थिया, उन मां 2 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि ख़र्च ॼाणायो आहे। ईअं ई हैदराबाद डिवीज़न जे ज़िलनि जे DCs खे 1 अरब 16 करोड़ रुपया जेके आहिनि उहे जारी थिया। उन मां 3 करोड़ उन मां 93 करोड़ रुपया जेके आहिनि उहे ख़र्च ज़ाहिर कयो वियो आहे। ईअं ई पंहिंजो मीरपुर ख़ासि डिवीज़न जे जेको आहे कमिश्नर ऐं DCs खे बि जेका उहा रक़म जारी कई। मजमूई तौर ते 1 अरब 51 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि खे जारी थिया आहिनि ऐं 1 अरब 23 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि ख़र्च जेको आहे उहो ॾेखारियो आहे। इन समूरनि फंडनि जो मक़सदु इहो आहे त इन ते फॉरेंसिक ऑडिट जेका आहे उहा थी आहे ऐं उन एतिराज़ वारियो आहे त इहे फंड्स जेके आहिनि उहे सही नमूने सां इस्तेमालु न आहिनि थिया ऐं उन ते पेरा बि जेके आहिनि उहे ठही विया आहिनि। हाणे उन मामले जी जेका आहे नैब कराची ऐं नैब सखर जेको आहे उहा जांच शुरू कई आहे। जी अच्छा सखीर, जीअं त अव्हां ॿुधायो त ॿोॾ दौरान आपाशी खाते खे 11 अरब 86 करोड़ रुपया जारी कया विया ऐं उन्हनि मां 8 अरब 7 करोड़ रुपया ख़र्च कया विया आहिनि। एतिरी ॻरी रक़म ख़र्च थियण खां पोइ अव्हांखे ज़मीनी हक़ीक़तूं छा थियूं नज़र अचनि?
ॾिसो, माज़ी में आबपाशी खाते जी जेका कारकर्दगी उहा का सही नाहे रही ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जेके ही बरसातूं हुयूं उन्हनि मौसमियात खाते बरसातनि जी अॻु थी कई, पर मुख़्तलिफ़ जेका उहा वक़्तनि ते उन्हनि जी नाक़स कारकर्दगी जेका आहे उहा ज़ाहिर थी। हालांकि 2010 में जेका बोर्ड आई हुई, 2010 वारी बोर्ड खां पोइ आबपाशी खाते खे बाक़ाइदे सां हिकु पॉलिसी जोड़णु घुरिजे हा, बंदनि खे मज़बूत करणु घुरिजे हा ऐं सिम नालनि जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो सही करणु घुरिजे हा, पर ईअं न कयो वियो। 2010 खां वठी 2022 ताईं जेकी बि खाटी ऐं बंदनि जी मरमत जे नाले ते जेका बजेट जेका उहा रखी वेंदी आहे, उहा ईअं कर सम्झो उनजो को पुछा करण वारो केर बि न हूंदो आहे इरिगेशन डिपार्टमेंट में। बंदनि जी खाटी पहिरीं त उनजी जेका मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 2021-22 में 1 अरब जेका आहे उहा 1 अरब 22 करोड़ रुपया रुगो खाटी जे नाले ते जेके आहिनि उहे रखिया विया हुआ। उनखां अलावा जेके आहिनि इएं अरबें रुपया जेके आहिनि उहे खाटी ऐं बंदनि जी मरमत जे नाले ते 2010 खां पोइ यको रखंदा आया आहिनि, पर उहा जॾहिं सूरत हाल थी बरसातूं पयूं त पोइ हंधा हंधा जेके आहिनि उहे गारा पइजी विया, उन्हनि जी नाक़स कारकर्दगी ज़ाहिर थी ऐं बंदि जेके आहिनि उहे टुटी पिया ऐं मोटर जेके आहिनि उहे बंदि रहिया। सॼो नाकारा जेको आहे उहा इरिगेशन जो सिस्टम जेको आहे उहो ज़ाहिर थी पियो, उन्हनि जी पत जेका आहे उहा वाइखी थी। त ज़मीनी हक़ीक़तूं जेके आहिनि उहे कुझु उबतड़ आहिनि ऐं कंबर शहदादकोट ज़िले जी ॻाल्हि कजे या दादू ज़िले जी ॻाल्हि कजे, मुख़्तलिफ़ ज़िलनि में अञा ताईं जेके आहिनि उहे ज़मीनी हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि, पर सिंध जे आबपाशी खाते पोइ उन जे बावजूद बि 8 अरब रुपया जेके आहिनि उहे ख़र्च ज़ाहिर करे छॾियो आहे त असीं बोर्ड खां पोइ वारी सूरत हाल जेका पैदा थी ऐं आबपाशी निज़ाम जी बहाली ऐं उनखां अलावा जेका बंदनि जी मरमत जे नाले ते हिन 8 अरब रुपया ख़र्च बि जेके आहिनि उहे करे छॾिया आहिनि। हालांकि उन्हनि इन कमनि जी कंहिंखां मंज़ूरी वरिती वई, कहिड़नि ठेकेदारनि खे इहो कमु ॾिनो वियो बाक़ाइदे सां, ऐं जेको ज़रियनि खां असांखे ॼाण मिली आहे त इहे समूरा जेके आहिनि उहे रूल्स जी भनकड़ी कई वई, गैर क़ानूनी तौर ते जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ठीका ॾिना विया ऐं उनमें बेक़ाइदगियुनि जी फॉरेंसिक ऑडिट जी रिपोर्ट में बि जेके आहिनि उहे बेक़ाइदगियुनि जी तस्दीक थी आहे। अॼु हाणे इन मामले जी जेका उहा नेब जांच करे पई। जी अच्छा सगीर, जीअं त मां पहिरीं ॿुधायो त हिन समूरे मामले जी नेब जांच शुरू करे छॾी आहे ऐं नेब पारां तफ़सील तलब करण ते नाणे खाते जेके अंग अखर पेश कया आहिनि उन्हनि जा तफ़सील असांजे नाज़रीन सां हिकु भेरो ॿीहर शेयर कजो। ॾिसो, नेब कराची ऐं नेब सखर इन्हनि मामलनि जी जांच शुरू करे छॾी आहे। नेब कराची उन्हनि ज़िलनि जी जांच करे पियो जेके कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न खे बोर्ड दौरान जेकी रिलीफ ऐं रेस्क्यू जे लाइ फंड्स जारी थिया, उन मामलनि जी रिकॉर्ड जी जेका उन छंछाण शुरू करे छॾी आहे। इन सिलसिले में नेब कराची जे अख़्तियारनि पारां नाणे खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखी इहो ॼाणायो आहे त नेब जेके बोर्ड दौरान यानी 2022 जे दौरान कराची, हैदराबाद ऐं सखर ऐं मीरपुर ख़ासि खे जेके आहिनि उहे DCs खे फंड्स जारी थिया आहिनि, उन जा जेके आहिनि उहे तफ़सील ॾिना वञनि। त इन जेका उन समूरे मामले जा तफ़सील नेब हवाले जेके आहिनि उहे कया विया आहिनि। जीअं त मूं अव्हांखे पहिरीं ॿुधायो त 1 अरब 51 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि सिंध जे इन 3 डिवीज़ननि में समूरनि ज़िलनि जे DCs खे यानी कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे DCs खे 1 अरब 51 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि जारी कया नाणे खाते। उन में 1 अरब 23 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि ख़र्च बि उन्हनि ज़िलनि जे DCs ॼाणाए छॾियो आहे। त इहो समूरो जवाबु जेको आहे उहो नाणे खाते तरफ़ां नेब कराची वटि जमा कराए छॾियो आहे। हाणे इन समूरनि मामलनि जी जांच कई पई वञे त इन्हनि ज़िलनि में जेके आहिनि उहे फंड्स कीअं इस्तेमालु थिया आहिनि, छा इहे वाक़ई रिलीफ ऐं रेस्क्यू लाइ फंड्स इस्तेमालु थिया आहिनि या सिर्फ़ु कागज़नि में ई इहे फंड्स जेके आहिनि उहे यूटिलाइज़ कया विया आहिनि ऐं उहे ख़र्च जेके आहिनि उहे ॼाणाया विया आहिनि। बाक़ी जेतिरे क़दुरु नेब सखर उन मामले जी जांच शुरू कई आहे जेकी आबपाशी खाते खे पैसा जारी थिया, आबपाशी खाते खे तक़रीबन 11 अरब रुपया जेके आहिनि उहे जारी थिया आहिनि। उन मामलनि जी जांच शुरू कई वई आहे त नेब सखर इरिगेशन खाते जे सेक्रेटरी खे इहो ख़त लिखियो आहे। उन ख़त में फॉरेंसिक ऑडिट
वारे मां रिपोर्ट बि जेको आहे उनजो हवालो ॾिनो वियो आहे। नेब सखर जे अख़्तियारनि तरफ़ां उन लिखियल ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त कहिड़नि ठेकेदारनि खे इहो कमु ॾिनो वियो, उन्हनि ठेकेदारनि जा नाला ॿुधाया वञनि ऐं उन्हनि ठेकेदारनि जूं कहिड़ियूं कंपनियूं आहिनि ऐं उन्हनि खे कंहिंखां मंज़ूरी वठी करे उन्हनि खे ठीका ॾिना हुया, केतिरा उन्हनि ठेकेदारनि खे पैसा जेके आहिनि उहे जारी थिया ऐं उन्हनि पैसा जेके आहिनि उहे केतिरा उन्हनि ख़र्च ॼणा आहिनि, हू केतिरा क्लेम कनि था जेके आहिनि उहे ठेकेदार पैसा। इन समूरनि मामलनि जी जेका आहे उहा नेब सखर तरफ़ां जांच शुरू कई वई आहे ऐं इहे तफ़सील जेके आहिनि उहे तलब कया विया आहिनि। हाणे नेब जी जांच शुरू थियण खां पोइ इरिगेशन खाते बि जेको आहे उहो जवाबु दाख़िल कराए छॾियो आहे। इरिगेशन खाते उन दाख़िल करायल जवाब में इहो चयो वियो आहे त जेकी टोटल उन्हनि बजेट जेका आहे उहा 11 अरब 86 करोड़ 75 लख रुपया जेके आहिनि उन्हनि खे रिलीज़ थिया। समूरनि मतिलबु बोर्ड फ्लड दौरान समूरनि बंदनि जी मरम्मत, आपाशी निज़ाम जी बहाली ऐं समूरे निज़ाम जे लाइ आपाशी खाते खे जारी थिया। त उन में समूरनि जेको आहे उहो कामोरनि यानी उनखां अलावा सिंध फ्लड इमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट सभ खां वधीक जेके आहिनि उहे पैसा ख़र्च ॾेखारिया आहिनि। उन्हनि 3.5 अरब रुपया जेके आहिनि उहे ख़र्च बि करे छॾिया आहिनि। मजबूरी तौर ते 8 अरब रुपया जेके आहिनि उहे ख़र्च कया विया आहिनि। हाणे नेब इन मामले जी जांच करे पियो त छा इहे फंड्स जेके आहिनि उहे सही इस्तेमालु थिया आहिनि या न, ऐं इहे जेके ठीका ॾिना विया छा इहो लीगल तरीक़े सां ॾिना विया आहिनि या न। इन समूरे मामले जी जेका आहे उहा जांच कई पई वञे। नेब ॿिन्ही इदारनि यानी नेब सखर जेको आहे उहो क्लियर लिखियो आहे त इन्हनि फंड्स में जेका उहा खुर्द कई वई आहे। इहे शिकायतूं जेके आहिनि उहे मौसूल थियूं आहिनि। फॉरेंसिक ऑडिट में बि जेके आहिनि उहे पेरास जेके आहिनि आया आहिनि इरिगेशन डिपार्टमेंट जे अगेंस्ट। त उन इहो जेको प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जी मदद सां इहो शुरू थियो, जिन खे 5 अरब 77 करोड़ रुपया जेके आहिनि उहे जारी बि थिया। त उन मामले जी जेका आहे उहा नेब सखर बि जांच शुरू कई आहे ऐं मुख़्तलिफ़ पेरास जेके आहिनि उहे ॾिना विया आहिनि। मजमूई तौर ते 26 जेके आहिनि उहे पेरास फॉरेंसिक ऑडिट में जेको आहे उहा ज़ाहिर थिया आहिनि यानी बेक़ाइदगियुनि जी या तस्दीक थी आहे त इरिगेशन डिपार्टमेंट में जेके इहे फंड्स ख़र्च कया विया आहिनि उनमें बेक़ाइदगियूं थियूं आहिनि। उन मामले जी जेका उहा नेब सखर जांच शुरू कई आहे ऐं जेकी जन DCs खे पैसा जारी थिया आहिनि 3 डिवीज़न जे DCs खे रिलीफ ऐं रेस्क्यू लाइ, उन्हनि जी कराची नेब जेका उहा जांच करे रही आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त बोर दौरान DCs खे जेके फंड मिलिया आहिनि उन्हनि बाबति तव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? कहिड़े ज़िले जे DC सभ खां वधीक ख़र्च ॾेखारियो ऐं कंहिं हल्को हथु रखियो? इहो ॿुधाइजो त DCs खे ॾिनल रक़म कहिड़े मद में ख़र्च कई वई आहे? ॾिसो, मजमूई तौर ते जेका उहा समूरनि ज़िलनि जे DCs खे बोर दौरान धड़ाधड़ पैसा जेके आहिनि उहे जारी थींदा रहिया। सभ खां वधीक जेके आहिनि उहे पैसा दादू ज़िले के जेका आहे उहा DC के जारी थिया। उनमें दादू ज़िले जे DC के 45 करोड़ 37 लख रुपया जेके जारी थिया ऐं उन मां 27 करोड़ रुपया ख़र्च बि जेके आहिनि उहे ॼाणाया विया आहिनि। ईअं ई हैदराबाद ज़िले जे DC खे बि जेका आहे उहा, हालांकि हैदराबाद शहर जेको आहे उहो कोन ॿुॾो हुयो, पर उन जे ज़िले जे DC खे बि जेको आहे उहो 18 करोड़ रुपया जारी कया विया। उन 18 करोड़ रुपया ई ख़र्च जेको आहे उहो ॾेखारियो आहे। ईअं ई कमिश्नर अलॻि इन्हनि समूरनि कमिश्नरनि खे अलॻि सां पैसा जेके आहिनि उहे जारी थिया। कराची जे कमिश्नर खे मूं अव्हांखे पहिरीं बि ॿुधायो 62 लख रुपया जारी थिया, पर उन रुपयो बि जेको आहे उहो ख़र्च न कयो आहे। त ईअं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे DCs खे पैसा जेके आहिनि उहे जारी थींदा रहिया। मटियारी ज़िले जे DC खे 10 करोड़ रुपया जारी थिया। सिजावर ज़िले जे DC खे 4 करोड़ 60 लख रुपया ऐं ठटे ज़िले जे DC खे 6 करोड़ 40 लख, टन्नू मोहम्मद खान के 6 करोड़ 60 लख रुपया। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि DCs के जेके आहिनि उहे पैसा जारी थींदा रहिया, पर तव्हां ॾिठो हूंदो त बोर्ड मुतासिर जेके आहिनि उहे दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारींदा रहिया। उनखां अलावा जेके मुखी ऐं जेके ख़ैराती इदारा जेके आहिनि या जेके NGOs आहिनि उहे अलॻि सां उन्हनि रिलीफ ऐं रेस्क्यू लाइ अलॻि सां उन कमु कयो, पर DCs जेको आहे तमामु घणी जेका उहा रक़म ख़र्च ज़ाहिर कई आहे। जी अच्छा सगीर, जीअं त अव्हां ॿुधायो त बोर दौरान सिम नालनि शाखुनि ऐं वाहन खे लॻल घारा त अञा ताईं बचिजी न सघिया आहिनि, पर कामोरनि सभु ठीकु आहे जी रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। छा अहिड़नि कामोरनि खां को पुछण वारो नाहे?
ॾिसो सिंध जे आपाशी खाते जे अमलदारनि जेका आहे उहा बिल्कुलु तव्हां सही था चओ त सभु ठीकु आहे वारी रिपोर्ट ॾेई छॾी आहे। हाणे जेको वर्ल्ड बैंक जी मदद सां जेको हिननि जो प्रोजेक्ट हलंदड़ आहे जंहिंखे तक़रीबन £6.25 अरब जेके आहिनि उहे फंड्स बि रिलीज़ थिया, उन प्रोजेक्ट सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट। इन प्रोजेक्ट तहत हिननि खे जेके आहिनि उहे बंदनि जी मरम्मत करणी आहे, घारा बंदि करणा आहिनि। उन में शुराइती तौर ते जेका हिननि जी रिपोर्ट जेका साम्हूं आई आहे एमरजेंट वर्क्स जेके आहिनि उहे उन में जेके आहिनि 208 जेके आहिनि उहे ब्रीचिस पिया, यानी 208 जेके आहिनि उहे घारा लॻा। उहे जेके आहिनि उहे घारा जेके बंदनि खे, केनालनि खे, मेन ड्रेन्स खे, सिमाल डैम, गाज डिवीज़न समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि उहे घारा लॻा ऐं उन्हनि जी रिपोर्ट मुताबिक़ त इहे 208 जेके आहिनि उहे घारा बंदि कया विया आहिनि ऐं यानी उहो सभु हाणे ठीकु आहे, यानी समूरो जेको उन्हनि जेके बि ब्रीचिस लॻा उहे जेके आहिनि घारा बंदि कया विया आहिनि। उनखां अलावा एमरजेंट रिहेबिलिटेशन वर्क्स जेके आहिनि उहे 36 कम जेके आहिनि उन्हनि जो कमु जेको आहे 57% हिननि मुकमल ॾेखारियो आहे। उन में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जीअं हाणे FP बंदि आहे, उन्हनि जी बहाली जो कमु हिननि मुकमल ॼाणायो आहे, यानी उनखां अलावा MC बंदि आहे, ढोरो पनाड़ आहे, अड़ल वाह आहे, मुख़्तलिफ़ जेके जिते जिते इंफ्रास्ट्रक्चर कमज़ोर थियो, डैमेज थियो, उते जेके आहिनि हिननि अहिड़ा 36 कम आहिनि उहे जेके आहिनि हिननि 57% मुकमल करण जी दावा कई आहे। बाक़ी जेके 208 पंहिंजो हिननि कट्स लॻा बोर दौरान उहे हिननि कंप्लीटली जेके आहिनि उहे घारा मुकमल तौर बंदि करण जी हिननि दावा कई आहे। जी अच्छा सगीर, गुज़िरियल बरसाती बोर त आपाशी खाते जी पत वाइकी करे छॾी आहे, पर उन बावजूद के अमली कदम खणण बदिरां रुगो कागज़नि में घारा ॿधा विया आहिनि। बहालीअ जो कमु बि कागज़नि में पूरो थियो आहे। अलाह न करे हिन भेरे बि ॿीहर बरसातूं पयूं ऐं उन लाइ आपाशी खाते वटि कहिड़ो प्लान हूंदो? ॾिसो सिंध जे आपाशी खाते जी कारकर्दगी जेका आहे उहा नाक़स रही आहे। मां मतिलबु हिननि जी 2010 में बि ईअं थियो ऐं 2022 में बि ईअं थियो ऐं हिन वक़्तु जेको आहे इन्हनि सभु ठीकु आहे वारी रिपोर्ट बि ॾेई छॾी आहे। अञा ताईं आबादगारनि हारियुनि जूं इहे मुख़्तलिफ़ हंधनि ते इहे एहतजाज बि थियनि पिया, रिपोर्ट्स बि मीडिया ते अचनि पियूं त अञा ताईं घारा जेके आहिनि उहे बंदि न आहिनि थी सघिया। तमामु जेके वॾा वॾा घारा आहिनि उहे बंदि थी विया आहिनि। बाक़ी जेके सिम नालनि, शाखनि, वाहनि खे जेके कट्स लॻा पाणी जी नेकाल जे लाइ उहे अञा ताईं बंदि न कया आहिनि, पर आपाशी अमलदारनि उहे कागज़नि में बंदि ॾेखारे छॾिया आहिनि। हाणे बाक़ी जेतिरे क़दुरु जेका उहा बोर्ड खां बचाव जे लाइ हिननि खे उपाउ वठणु घुरिजनि उहो नए माली साल जी बजट में जेके आहिनि हिननि 110 मनसूबा जेके आहिनि उहे रखण जी सिफ़ारिश कई आहे। हाणे जेका 10 जून ते नए माली साल जी जेका उहा सिंध हुकूमत बजट पेश कंदी, सिंध जो वॾो वज़ीर 4 वॻे जेको आहे सिंध असेंबली में 10 जून ते बजट पेश कंदो। उन में जेके आहिनि उहे सिंध जे आपाशी खाते बोर्ड खां बचाव लाइ तमामु घणा जेके आहिनि उहे प्रोजेक्ट जेके आहिनि उहे रखण जी सिफ़ारिश कई आहे। उन में सभ खां जेको वॾो आहे उहो प्रोजेक्ट उहो नौशर फिरोज़, मटियारी, सांगड़ ऐं टंडो अलायार में जेके पाणी जा कुदरती लंघ यानी ढोरा जेके आहिनि उन्हनि खे बहाल करण जा 3 मनसूबा आहिनि। उन्हनि जी ढोरनि जी बहाली जे लाइ 3 मनसूबनि जी जेका उहा सिफ़ारिश कई वई आहे। अॼुकल्ह 32 अरब रुपयनि जो इहो प्रोजेक्ट आहे। उन्हनि जेका उहा आपाशी खाते इहा सिफ़ारिश कई आहे। लाइन ते मौजूद रहो। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे प्रोग्राम में आबादगार अॻवान आहिनि महमूद नवाज़ शाह साहब। वरी महिरबानी शाह साहब ॿुधाइजो त बोर्ड वारी सूरत हाल खां पोइ आपाशी खाते दावा कई आहे त बोर्ड दौरान घारा जेके लॻा हुआ उहे समूरा बंदि कया विया आहिनि। अव्हां इन दावा खे कीअं था ॾिसो? जी तव्हांजी वॾी महिरबानी। अगरि जेके एग्ज़ैक्टली त ख़बर कोन्हे त कहिड़ा कम हुननि खया अंडरटेक कया हुआ ऐं अगरि वाहन में पाणी हले पियो त इन जो मतिलबु इहो सम्झी सघिजे थो त काफ़ी हद ताईं इहे शयूं बंदि थियूं आहिनि। तव्हां अॼु सवालु कयो आहे त अॼु असांजी मीटिंग हुई सुबुह जो त उते कुझु माण्हू जोही जा आयल हुआ त जोही केनाल में जेको उते ठहियलु आहे हिकिड़ो साइलोस उहो जेको आहे सो अञा ताईं रिपेयर न थियो आहे, जंहिंजे करे 1.5 लख एकड़ जेका उनजे सां अॻियां ज़मीन आहे उहा न थी सघंदी आबाद जे अगरि उनखे न ठीकु कयो वियो। सो एक्ज़ैक्टली मूंखे ख़बर न आहे, पर ज़रूरु घारा बंदि थिया हूंदा तॾहिं ई केनाल्स वग़ैरह जेके आहिनि से उहे हलनि पिया।
अच्छा शाह साहब ये ॿुधाइजो त आबपाशी खाते दावा कई आहे त 11 अरब 86 करोड़ रुपया ख़र्च कया विया आहिनि। अव्हां इन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? ॾिसो ॻाल्हि सॼो वॾो मसइलो थोरो इहो आहे त इन सॼे सिस्टम में का ट्रांसपेरेंसी कान्हे। हुजण त इहो खपंदो हो। तव्हां सवाल इहो पिया पुछो साॻियो ई जेको असीं पुछूं पिया त इहे 11 अरब रुपया आख़िर ख़र्च थियणा किथे हुआ, कहिड़ियुनि स्कीमुनि में थियणा हुआ ऐं कहिड़ी जाइ ते थियणा हुआ, त कुझु चई सघिजे त इहे पैसा किथे ख़र्च थिया आहिनि। हाणे स्कीमूं प्रपोज़ करण वारा बि पाण आहिनि, चवण वारा पाण आहिनि, त असां उहे करे छॾिया, त असांखे इन शइ खे वेरीफाई करणु तमामु डिफिकल्ट आहे। पर जितां एग्ज़ैक्ट कंप्लेन असांखे आयल आहे त उहा ज़रूरु तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां चवणु इहा ज़रूरी आहे त जिते अञा ताईं शयूं रहिजी वियूं आहिनि ऐं जोही वारे पासे ख़ासि तौर सां जिते 1.5 लख एकड़ ज़मीन जेका आहे सा आबाद न थी सघे, उते ॿुधोसीं त के करोड़े रुपया सैंक्शन थियल आहिनि, पर उते को कमु ख़ातिर ख़्वाह न थियो आहे। ख़रीफ़ जो फ़सुलु त तमामु ॾुखियो थी पवंदो, पर ख़ुदा करे त अॻियूं रबी थी सघे अगरि उहे शयूं पूरियूं न थियूं। अच्छा शाह साहब इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? आबपाशी खाते जी केतिरी तयारी नज़र अचे थी? अलाह न करे जेकॾहिं ॿीहर इहा सूरत हाल समूरी बरसातूं जेके ॿीहर अचनि थियूं ऐं ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थिए थी, त उन जी तयारीअ लाइ छा कयो वियो आहे? हा, इहो तव्हांजो सुवालु सुठो आहे। ऐं सिंध असांजो पुछड़ी वारो सूबो आहे जितां पूरे मुल्क जे पाणीअ जो लंघे थो, ऐं जे सुकूं था त तॾहिं बि असांजे मथां जी अॼुकल्ह सूरत हाल आहे, पाणी जी तमामु वॾी शॉर्टेज आहे, ऐं जे वरी पाणी वधे थो त पोइ सॼो असांजे तरफ़ अचे थो। ऐं जेका तव्हां थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई पे त जेके असां सिंधाबाद गार बोर्ड काफ़ी अरसे खां चवंदा था आहियूं त सिंध में शुरूअ खां वठी पाणी जे लंघण जा गस ठहियल आहिनि, जेके ब्लॉक थियल आहिनि, जंहिंजे करे तकलीफ़ूं वधनि थियूं, नुक़सान तमामु घणा थियनि था। उन्हनि लंघनि खे जेको आहे सो ॿीहर ठीकु कयो वञे त पाणी पंहिंजो समुंड ॾे करे उहो ॿुधूं पिया त सिंध सरकार हींअर बहाल कयो आहे ऐं उन ते को कमु शुरू कंदी। ऐं थियण जोॻो अगरि इहा बि डायरेक्शन खणी हुकूमत सिंध हले त बि जेको आहे सो अॻियां अचण जो काफ़ी कस जेको आहे सो निकिरी पवंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी महमूद नवाज़ शाह साहब अव्हांजी। जी सगीर आबादगार महमूद नवाज़ शाह साहब जी अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो मौक़िफ़ बि ॿुधो, इन बाबति अव्हां छा चवंदो? ॾिसो शाह साहब जी अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन हमेशह जेको आहे उहो आबादगारनि सां नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं आहिनि, हिन में को बि शक न आहे। सिंध में हाणे जेका आहे उहो आबपाशी खाते जी नाअहली, लापरवाही, अदम दिलचस्पी, करप्शन जे करे जेके आहिनि उहे हमेशह पुछड़ी जे आबादगारनि खे हमेशह नुक़सानु पवंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हमेशह पाणी न हुजण जूं जेके आहिनि उहे दाहूं कंदा रहंदा आहिनि। जॾहिं कमनि जो अघु हुजे या ज़राए जो ॿियो फ़सुलु जेको आहे उहो हुजे, उन्हनि जो रेट बि जेको आहे उन्हनि खे घटि मिलंदो आहे ऐं वक़्तु सर जेके आहिनि उहे शुगर मिलूं बि जेके आहिनि उहे न हलंदियूं आहिनि। इन सिलसिले में जेके आहिनि उन्हनि सां आबादगारनि सां नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं आहिनि। पर जेका मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इरिगेशन खाते जी उहो सही पियो चए, का बि तयारी जेका आहे उहा नज़र न पई अचे, छाकाणि जो अगरि उहा संजीदा हुजनि हा त 2010 वारी ॿोॾि खां पोइ जेको आहे उन्हनि जो बाक़ाइदे सां कमु थियल हुजे हा ऐं हिकिड़ी पॉलिसी जोड़नि हा ऐं बंदनि जी मज़बूती जे हवाले सां जेको आहे उहो कमु कनि हा, पर ईअं न कयो वियो। 2010 जी एॾी वॾी ॿोॾि आई, उन खां पोइ बि जेको आहे हुननि लापरवाही जो मुज़ाहिरो कयो ऐं फंडनि जी जेका उहा भरमार कई वई ऐं हाणे सभु ठीकु आहे। वरी रिपोर्ट बि जेका आहे हिन वक़्तु ॾिनी वई आहे। अगरि ख़ुदा न ख़ास्ता अगरि ॿीहर अहिड़े बरसातूं अचनि थियूं, ॿोॾि अचे थी, त उहा ई साॻी इन्हनि जी नाक़स कारकर्दगी जेका उहा ज़ाहिर थी पवंदी। ऐं जेके हीअ हाणे फंड्स ॼाणाया विया आहिनि, ख़र्च ॼाणाया विया आहिनि, उहे फंड्स तव्हांखे कागज़नि में नज़र जेके आहिनि उहे हिन वक़्तु ईंदा, छाकाणि जो ज़मीनी हक़ीक़तूं जेके आहिनि उहे इन्हनि जूं 2022 वारी ॿोॾि में बि जेके आहिनि उहे ज़ाहिर थी वियूं। छाकाणि जो हीअ मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त खाटी जी मद में ऐं बंदनि जी मरमत जे नाले ते हीअ अरबें रुपया जेके आहिनि उहे हड़प कंदा आहिनि ऐं इन्हनि जो केरु पुछण वारो जेको आहे उहो नाहे हूंदो। त इन्हनि जो जेको मॉनिटरिंग वारो सिस्टम जेको आहे उहो तमामु कमज़ोर आहे। 72 जेके इन्हनि जा कामरा हूंदा आहिनि, चीफ इंजीनियर एक्सीएन जेके आहिनि
उहे हिकु बाअसर माण्हुनि जा लॻल हूंदा आहिनि, उन्हनि जी सिफ़ारिश ते जेके आहिनि उन्हनि ज़िलनि में मुक़ररु थियल हूंदा आहिनि, उन्हनि खे केरु चवण वारो जेको आहे उहो नाहे हूंदो, ॼण ईअं सम्झो त उहो बादशाह जेके आहिनि उहे उतां जा हूंदा आहिनि। इन जे करे जेको आहे उहो आबादगारनि खे जेको आहे उहो नुक़सानु पवंदो आहे ऐं उन्हनि जी लापरवाही जे करे माण्हुनि खे दरपदर जेको आहे उहो थियणो पवंदो आहे। घणा त ईअं ई जेके उहे दरपदर थी विया, जिते हंधा हंधा जेके आहिनि उहे सिम नाला टुटी पिया, उन्हनि जे करे बि जेके आहिनि घणा माण्हू दरपदर थी विया। तंहिं करे इरिगेशन खाते जी कारकर्दगी जेका उहा बहितर करण जी ज़रूरत आहे। जेको वज़ीर जेको आहे उनखे पावरफुल हुजणु घुरिजे जाम ख़ान छोरो खे, ऐं इन सिलसिले में मुंहिंजी जाम ख़ान छोरो के सां बि जेको आहे उहो राब्ते करण जी कोशिशि कई, पर उन सां जेको आहे मुंहिंजो राब्तो जेको आहे उहो न थी सघियो। उहो असांजे हालांकि प्रोग्राम बि अचे हा ऐं ॿुधाए हा त हुन केतिरो कमु कयो ऐं हाणे हुननि जी प्लानिंग जेका उहा कहिड़ी आहे, बोर्ड खां बचाव लाइ हुननि खे कहिड़ा जेके आहिनि उहे मनसूबा आणणु घुरिजनि ऐं हुननि केतिरो जेको आहे उहो कमु कयो आहे, या जेके हीअ शिकायतूं अचनि पियूं नेब आख़िरकार छो जेके आहिनि उहे उन्हनि खे अहिड़ियूं शिकायतूं मिलियूं आहिनि ऐं उन्हनि जो फंड्स जो जेको आहे बोर्ड दौरान बि उहे फंड्स सही नमूने सां इस्तेमालु न आहिनि कया, उन्हनि में बि करप्शन कई वई आहे। तमामु ख़राबु सूरत हाल आहे। सिंध जे वॾे वज़ीर खे सोचणु घुरिजे ऐं उन्हनि कामरनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई करणु घुरिजे जेकी जन लापरवाही जो मुज़ाहिरो कयो, पर उहे असल में ईअं थींदो आहे जो उहे जेके कामोरा हूंदा आहिनि उहे जूनियर हूंदा आहिनि, उन्हनि जूनियरनि खे याने घटि ग्रेड वारा मथे ग्रेडनि ते उन्हनि खे विहारे करे मेन उहिदा उन्हनि खे ॾिना वेंदा आहिनि, पोइ उहो फंडनि जो ग़लति इस्तेमालु बि थींदो आहे ऐं उहो लापरवाही जो मुज़ाहिरो बि थींदा आहिनि। नतीजे में आवाम खे ई जेको आहे उहो भोगड़ो पवंदो। जी अच्छा सकीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त सिंध में ॿोॾ सबबि लखें घर ड्रही पट पइजी विया हुआ, उन्हनि घरनि जी तामीर लाइ हुकूमत जेका सर्वे कराई ऐं घरनि जी तामीर लाइ जेके पैसनि जी विरासत शुरू थी, उहो कमु किथे पहुतो आहे? ॾिसो, सिंध में जेको गुज़िरियल साल ॿोॾ आई, तक़रीबन 1.5 करोड़ जे लॻभॻि जेके आहिनि उहे माण्हू दरपदर थिया, मुतासिर थिया। उनखां पोइ जेका आहे माण्हू हिकिड़ी जॉइंट सर्वे कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ख़ातन पाक फ़ौज समेत मुख़्तलिफ़ इदारनि जा माण्हू जेके आहिनि उहे उनमें शामिलु हुया। PDA में हुयो ऐं उनखां अलावा NDA में हुयो, ज़िले इंतिज़ामिया हुई। उन्हनि हिकिड़ी जॉइंट सर्वे कई। उन जॉइंट सर्वे में 21 लख जेके आहिनि उहे माण्हू बेघर थियण जी तस्दीक कई वई ऐं उनखां पोइ हाणे हिकिड़ी जेका उहा सिंध फ्लड इफेक्टिव्स जे नाले सां सिंध हुकूमत जेका उहा कंपनी ठाही, उनजो CEO आहे जेको उहो इम्प्लीमेंटेशन एंड कोऑर्डिनेशन खाते जो सेक्रेटरी जेको आहे उनजो उहो CEO मुक़ररु कयो वियो ऐं उन कंपनी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ NGOs जूं जेके आहिनि उहे ख़िदमतूं हासिलु कयूं आहिनि। हाणे उन NGOs खे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ ज़िला जेके आहिनि उहे विराए ॾिना विया आहिनि। हाणे उन्हनि ज़िलनि में जेके आहिनि ॿीहर रिवेलिडेशन कई पई वञे, ॿीहर उन्हनि जी तस्दीक कई पई वञे छा इहा जेका जॉइंट सर्वे थी उहा सही, छा उहे वाक़ई उन्हनि जा घर जेके आहिनि उहे किरी पिया आहिनि या न, उन्हनि जी ॿीहर जेका उहा तस्दीक कई पई वञे। उन तस्दीक थियण खां पोइ जेको आहे लाॻापियल तालुकनि जी जेका उते जेका उन जी बैंकूं आहिनि उते उन्हनि खे पहिरीं बैंक अकाउंट्स खोलाइणो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे उनमें 75,000 रुपयनि जी क़िस्त जेका आहे उहा पहिरीं जारी कई वञे थी। अगरि हू जेको उन बुनियादु जेको आहे उहो जॻह जो शुरू कयो त पोइ उनखां पोइ ॿी जेका उहा उन्हनि जी इंजीनियर ईंदा ऐं उन्हनि जा NGOs जा नुमाइंदा ईंदा या इन कंपनी जा माण्हू ईंदा, उहो चेक कंदा। उनखां पोइ जेको आहे वरी उनखे ॿी क़िस्त जेका आहे उन साॻे अकाउंट में जारी थींदी ऐं पोइ 3 क़िस्त जारी थींदी। ईअं ई 3-3 लख रुपया जेके आहिनि उहे घर जे लाइ, घरनि जी तामीर जे लाइ जारी कया वेंदा। यानी जेकी पार्शली जिन जो घर डैमेज थियो उनखे जेके आहिनि ॿुधाए पियो वञे 50,000 रुपया या लख रुपयो जेको आहे उन्हनि खे ॾिनो वेंदो। बाक़ी जेकी घर किरिया आहिनि मुकमल तौरु जेके फुली डैमेजिस आहिनि उन्हनि खे 3-3 लख रुपया जेके आहिनि जारी कया वेंदा। पर हीउ कमु जेको आहे तमामु सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे, तमामु घटि। हाणे 21 लख घरनि मां टोटल जेका मूं हिन वक़्तु जांच जेका उहा कई आहे ऐं जेका रिपोर्ट वरिती आहे त हिन वक़्तु ताईं 11,000 घरनि जेका घरनि जी तामीर लाइ पैसा जारी थिया आहिनि। किथे 21 लख माण्हू बेघर थिया आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं 11,000 माण्हुनि खे जेके आहिनि उहे पैसा जारी थिया आहिनि। यानी ही सिया जेकी निटण उस में माण्हू खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि। केॾी गर्मी आहे, हुननि सियारो बि जेको आहे उहो खुलियल आसमान हेठि गुज़ारियो त उन्हनि खे घर ठाहे ॾिना वेंदा डिसंबर में, जनवरी में, पर उन्हनि जे आसिरे ते जेको आहे उहो माण्हू वेठल रहिया। हाणे ही अञा ताईं कमु जेको आहे तमामु सुस्त रफ़्तारी
जो शिकार थी वियो आहे। तमामु आहिस्ते आहिस्ते जेको हले पियो। 21 लखनि मां हिन वक़्त ताईं 11,000 माण्हुनि खे जेको आहे उहा किस्त जारी थी चुकी आहे। यानी इहो इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो वञे त हिन साल जेके आहिनि इहे समूरा घर जेके आहिनि उहे न ठही सघंदा। ऐं इन्हनि सां मुंहिंजे अख़्तियारनि सां ॻाल्हि थी आहे, कंपनी जे अख़्तियारनि सां, उहे चवनि पिया त 25,000 जो 10,000 जेके घर जेके आहिनि उहे जून जे एंड में जेके उहे मुकमल थी वेंदा। यानी कंप्लीटली 10,000 घर ठही वेंदा। बाक़ी 20 खां 25,000 जेके घर आहिनि उहे जून में जेके आहिनि उहे शुरू थी वेंदा। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त हुकूमत घरनि लाइ जेतिरा पैसा रखिया आहिनि ऐं उहे पैसा जीअं मरहलेवार ॾिना पिया वञनि, छा एतिरनि पैसनि मां 2 कमरनि जे घरनि जी तामीर मुमकिन आहे? ॾिसो, कंपनी जे अख़्तियारनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। जेकॾहिं को बि मुतासिर जेको आहे पंहिंजा पैसा ॾेई करे अगरि वॾो घर ठहिराइणु चाहे थो त हू ठहिराए सघे थो। त मतिलबु उन्हनि जो इहो क्लियर मौक़िफ़ आहे। त मतिलबु बाक़ी छाकाणि जो हिननि वटि पैसा तमामु घटि हुया, हिननि सॼी जेका कास्ट उहा 330 अरब रुपयनि जी जेका उहा लॻाई, पर हिननि वटि 330 अरब रुपया बि कोन आहिनि। ऐं हिननि शुराइती तौर ते फ़िलहालु इहे जेके कमु शुरू करण जे लाइ 160 अरब रुपयनि जी जेका उहा मंज़ूरी ॾिनी वई। उन मां आलमी इदारे खां 110 अरब वरिता हुया ऐं 50 अरब जेके आहिनि उहे सिंध हुकूमत ॾिना आहिनि। यानी 160 अरब रुपयनि मां फ़िलहालु कमु हले पियो ऐं तक़रीबन 5 लख जे लॻभॻि जेके आहिनि उहे फ़िलहालु घर ठहंदा। ऐं बाक़ी जेके घर आहिनि जेकर जीअं ई फंड्स ईंदा वेंदा ऐं जेके पोइ जेके इहे घर ठहंदा। बाक़ी हुकूमत जेके आहिनि टोटल उन मां तव्हां जेके सुवालु पुछो त 160 अरब रुपया जेके आहिनि उहे कंपनी जे अख़्तियारनि खे ॾेई चुकी आहे। ऐं उन्हनि NGOs जूं जेके आहिनि उहे ख़िदमतूं हायर कयूं वयूं आहिनि ऐं NGOs जेके आहिनि उहे हाणे उहो कमु करे पई। जीअं ई उहे पंहिंजो वेरिफिकेशन कंदा वञनि था ऐं उन्हनि खे किस्त जेका आहे उहा जारी थींदी पई वञे। पर हिकिड़ो मसइलो बि साम्हूं अचे पियो हिते त बैंक जूं जेके इंतिज़ामिया जेके जन बैंकनि सां हिननि जो मुआदो थियो आहे, उन्हनि जो जेको बैंक अकाउंट्स खोलण वारो मरहलो तमामु आहिस्ते हले पियो। उन ॾींहुं मुंहिंजी इन कंपनी जे अख़्तियारनि सां ॻाल्हि थी त उहो इन ॻाल्हि जी हुननि तस्दीक कई त तमामु घटि जेको आहे उहो बैंक अकाउंट्स खोलनि पिया ऐं तमामु वॾी रश हुजे थी। सवनि जी तादाद में जेके आहिनि उहे औरतूं जेके आहिनि लाइननि में बीठल रहनि थियूं शाम ताईं। त माण्हू तमामु घणा इन करे बि जेको आहे उहो परेशान आहिनि। तमामु घटि माण्हुनि खे इन करे रक़म जारी थी सघी आहे। उन्हनि जो चवणु आहे त असीं कोशिशि कयूं पिया त ॿियनि बैंकनि सां बि जेको आहे उहो मुआदो कयूं त जीअं जल्द खां जल्द बैंक अकाउंट्स खुलनि, उन्हनि खे रक़म जारी थिए त जीअं हू पंहिंजा अजा जेके आहिनि उहे अॾाए सघनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी सकीर। अव्हां आपाशी खाते खे जारी थियल अरबे रुपयनि जे फंड्स बाबति तफ़सीलुनि खां असांजे नाज़रीन खे आगाह कयो। ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हासिल थींदासीं। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।